वाक़ा कलासी ठट्टो पुलिस ने मुकाबले बाद बदनाम दोहारी के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावत कई है। ठट्टो पुलिस पारां मुकाबले बाद बदनाम दोहारी के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा कई वही है। वधिक तफ़सील मालूम कयूं था। उमर कुमार टेलीफोन लाइन ते मौजूद है। उमर, कहिड़ा तफ़सील है पुलिस मुकाबले बाबत अपडेट कजो। जी, कुछ ॾींहंनि खां पहाड़ी सरगर्मी में वधी वञण बैदि पुलिस भी तेरक वरितो ऐं पुलिसिंग रोडनि ते वधाए छॾी आहे ऐं राति जो देर सां पुलिस खे ॾिसंदे ई पुलिस ते फायरिंग करे ॾियण खां पुठियां पुलिस जी जवाबी फायरिंग में बदनाम ॾुआरी गुलाम नबी उर्फ गुलामू बरोई जख्मी हालत में गिरफ्तार करण जी पुलिस पारां दावा कई वही है, जैसे सिविल अस्पताल मकली मुंतकिल किया वियो है ऐं वधिक जांच कई भी वञे। वधिक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुछ ॾींहंनि खां छटे में पुलिस तरफा पुलिसिंग वधाई वही है, जेके ॾोह थी विया हुआ मुसलसल बैंक में डिकेती थी हुई या त शबीर मेमन के घर में जेको सो डिकेती थी हुई ऐं उन खां पुठियां कल जेको म्यूनिसिपल चेयरमैन के भाईटे के दुकान में थी हुई उन खां पुठियां पुलिस भी पंहिंजी पुलिसिंग वधाए छॾी ऐं गश्त दौरान हिननि खे ॾुआरियुनि खे रोड ते बीहंदे ॾिसी करे जेको सो पुलिस हिननि जो पीछो कयो तो उन्होंने पुलिस ते फायरिंग कई, जंहिंजे जवाबी फायरिंग नतीजे में बदनाम ॾुआरी जख्मी हालत में गिरफ्तार जेते केतरे थाननि ते केतरे ई ॾोह दाख़िल आहिनि। जी उमर कुमार, मेहरबानी तफ़सील ॾियण